नाज़िन गेम्स अस्पताल में गुलनि जी नुमाइश ऐं किताबी मेलो लगायो वियो जॾहिं त शागिर्दनि जी तस्वीरुनि जी नुमाइश पिणु कई वई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हाकिम भट्टी। जी हाकिम। जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु गंबट मेडिकल इंस्टीट्यूट गेम्स में गुलनि जी नुमाइश जो जेको आहे सो हिकिड़ो मेलो मुंतक़िद कयो वियो आहे, रखियो वियो आहे। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिते किताबी मेलो बि आहे ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त शागिर्दनि जे तरफ़ां जेके बहितरीनु तरीक़े सां ठाहियल मुहनि जो दड़ो ऐं ॿिया जेके ख़ूबसूरत सिंध जा तारीख़ी माग आहिनि उन्हनि जूं पिक्चर्स ठाहियूं वयूं आहिनि ऐं हिते नौजवान तीलीअ मां जेके कोमपरस्त अॻवान आहिनि ऐं जेको आहे पाकिस्तान जा जेके अॻवान आहिनि जा उन्हनि जूं जेके तस्वीरूं ठाहियूं आहिनि उन्हनि जी नुमाइश थींदी ऐं मुख़्तलिफ़ डॉक्टर जेके शोबनि जा आहिनि उहे जेको आहे बीमारनि बाबति जेको आहे आगाही ॾींदा। हिते जेको आहे सॼे सिंध मां जेको आहे अॼु माण्हू पहुता आहिनि ऐं उहे हिन ख़ूबसूरत गुलनि खे ॾिसी रहिया आहिनि। जॾहिं त गुल जेको आहे उहो इंसान जी ज़िंदगीअ में नवाण ऐं ख़ूबसूरती आणींदो आहे ऐं हीउ जेको अव्हांखे पसे मंज़र में कैमरा में मां ॾिसी रहिया आहियो जन्नत जहिड़ो मंज़र, ही ख़ूबसूरत गुल जेके गंबट मेडिकल इंस्टीट्यूट में पौधा रखिया विया आहिनि ऐं उहे हिते थियनि पिया ऐं हिते जेके मरीज़ अचनि था उहे बि जेको आहे हिननि गुलनि में घुमी उन्हनि खे सिहतयाबी थिए थी। वधीक अव्हां हिते जेके आयल आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे? जी